सोभदेरो थाणे जी हद ॻोठ मोहम्मदपुर जे रहवासियुनि जतोई बिरादरी जे ॻोठाणा नज़र मोहम्मद, वकार अहमद, मज़हर, ईदल जतोई मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कयो। ॻोठाणे नज़र मोहम्मद जतोई दाहींदे चयो त सोभदेरो पुलिस जे ASI छुटल भेलार गुज़िरियल ॾींहुं कच्चे इलाइक़े कमदार फतह चनो जे ढंढ तां 2 ॼणनि खे वॾे मिक़दार में भुंग समेत गिरफ़्तार कयो हो, जिन सां असांजो को बि तालुक़ु नाहे। अॼु ASI छुटल भेलार पञल मंगड़ेजो ऐं ॿिया सिविल कपिड़नि ऐं पुलिस एहलकारनि सां गॾु 2 मोटरसाइकिलनि ते आयो ऐं मूंखे ज़बरदस्ती चयो त थाणे ते हल। मां चयोमांसि त मूं ते को केस या NC आहे त मां हलां। का बि फ़रियाद न हुअण बावजूदि मूंखे लठियूं ऐं हथियारनि जा कंधा खणी ज़बरदस्ती खंभण जी कोशिशि कई। दाहनि ते ॻोठाणनि ऐं पाड़ेसरनि जे अचण ते मूंखे छॾे हवाई फायरिंग कई, धमकियूं ॾिनियूं त तोखे न छॾींदुसि, तो ते कूड़ो मंशियात जो केस ही ॿिया केस दाख़िल कंदुसि। मुतासिर चयो आहे त असांजो हैदराबाद जे रहवासी अमीर बख़्श जतोई वारनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। ASI छुटल भेलार जे इन्हनि सां यारी आहे। इन्हनि जी वंगार वहंदे असां ग़रीबनि जो जीअण जंजाल कयो पियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।